चाचा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। खैरा जे सर दे खैर हुजे। अन्ना 5 ॾींहं आहिनि गुज़रिया त अचे असांजो दर वतो अथई छो? चाची 5 या 10 ॾींहंनि जी ॻाल्हि न आहे। ॻाल्हि असल में इहा आहे त सोनी नाराज़ थी घरां निकिरी आया आहे ऐं मां नथो चाहियां त इन हालत में सोनी हिते रहे। इन करे सोनी खे वठण आयो आहियां। सोनी खे इजाज़त ॾियो त मां वठी वञासि, पोइ तव्हां भली वठी अचोसि। महीनो या 2 महीना रही पए, मूंखे को बि एतिराज़ न रहंदो। अब्बा ही इहे सवत कोन ॾींदई छोरी जे जुंडन मां झले गहले ॿाहिरि कढीस। चाची तूं विच में टपो न ॾे, इहो असांजो घर जो मसलो आहे। भले घर जो मसलो आहे, सॼे ॻोठ में बेइज्जती कराए अची हिते पहुती आहे, अञा घर जो मसलो आहे। खैरा जे सर दे खैर हुजे माई, तूं हिते ट्रीको बि ही न करे। असां पाण में आहियूं, असांखे पाण में ॻाल्हाइण ॾे। निकिरो हितां। जी वेचारो घर में घिड़ियो आहे ऐं वीचारे खे वेहण जी का सलाह कई अथव? वो दी खुदा के मञो असांखे पाण में न बेड़ा। हाँ मां थी वेड़ाया, बाकी हुआ पाण में खीर खंड आयो। चाची मां हिते घणी गेल करण कोन आयो आहियां। मूंखे सिर्फ़ इहो ॿुधाए त सोनी खे इजाज़त ॾियो था या न। सोनी न हलंदी। खैरा जे सर दे खैर हुजे, वॾेरे जे फ़ैसिले मुताबिक पूरो महीनो हिते रहंदी। सोनी, मां मञा थो त मूंखां 1000 ग़लतियूं थियूं आहिनि। मां तुंहिंजी कॾहिं बि इज़त नाहे कई। मां को हाणे हसद साड़ या कंहिंजी ख़ौफ़ मां तोखे वठण कोन आयो आहियां। मुंहिंजी दिलि में तो लाइ मोहबत जागी आहे। हिकिड़ो भेरो तूं मुंहिंजी इज़त रख, मूंसां गॾु हल। मां तोसां वाइदो थो कयां त मां तोखे कॾहिं बि ॾुख न ॾींदुसि, हमेशह तुंहिंजी इज़त कंदुसि। मां वञा थी। वे चोरी। खैरा जे सर दे खैर हुजे, हे मेरू कॾहिं बि सुधरण जा न आहिनि। तोखे ॿ बोल छा ॿुधाई, ईअं उथी भॼी थी वञे पई। वेही रह। सोनी तूं हले थी या मां वञा? चयोसि न त सोनी कान हलंदी। तूं हिते बीही पंहिंजो वक़्तु न विझाए। हलंदो थी। हाणे जेसी ताईं तूं पंहिंजी टोपी लाइ सूजी जे पैरनि में न विझंदे न, तेसी ताईं सूजी कोन हलंदी। भल तूं पंहिंजो नक में रगड़, पर महीने खां अॻु में सोनीअ खे कोन छॾींदासीं। अरे खैरा जे सर दे खैर हुजे, निकिरे थो त अञा बेइज्जतो करे कढुई। शाबाश थई अब्बा, एडी बेइज्जती पई थई, अञा बि तूं हिते बीठो आहीं। बंदूक हाणे हिनखे मुड़सन लाइ संग कोन खुटा आहिनि। जेड़ी तोसां हिननि कई आहिनि, तूं बि अहिड़ी करे ॾेखारिन। जॾहिं ॿी शादी कंदे न, पोइ सोहणी ऐं खैरा जो मथो टिकाणे ते ईंदो। खैरा जे सर दे खैर हुजे, हिक छा 10 शादियूं कराइसि, 10। उन खां पोइ बि पाण लाऊं लही गॾु वेही रहियसि। मूंखे एतिराज़ कोन थींदो मूंखे एतिराज़। चाची मां आख़िरी चक्कर चवां थो, सोनी खे छॾीं थी या न? तूं न जे सोणीअ जी जुती खणी चक में कंदे त बि सोणीअ खे महीने खां अॻु में मां न छॾींदसि, कोन छॾींदीमांसि, न हलंदई। जबर माला थी। अरे ये देखी डबार माला थी। भंगा न जगह बहा। अरे हेडे धूती, तू तद कर, तू छाती बीठी करे धूती। हल टर। हाणे मां बि ॾिसां त तोरी छोरी जो घर कीअं थो आबाद थे। खैरा जे सर दे खैर हुजे, तू मुझे धी जो घर बर्बाद छा कंदी? अरे तो जड़न धोतन जी मां गुत कटे रखा। माई खैरा, जे तुंहिंजी छोरी जो घर बर्बाद मूं न कयो न त पंहिंजी गुत कपे तुंहिंजे हथ ते रखंदसि। ही पंहिंजी सींध ॾियो थी वञे, सम्झई? हल तीन जे ॾेई उठी वञाए पई। अहिड़ो हरास ईअं जो मगज़ ख़राब खड़ी कयो अथव। हिकिड़ो हो आयो आहे अलूल, वरी ही आई आहे तीन जे ॾेई उठी वञाए पई। ॾिसी रहंदसि तव्हांखे खैरा जे सिर जो रुगो खैर हुजे। हा सर ही सब कुछ मुंहिंजी हथ में थियो आहे। वार कानंदर वाक़ियो हुयो। जेकॾहिं जाइ वारदात ते तव्हां ॾिसो आहे त ईअं महसूस कयो आहे त को दरिंदा सिफ़त इंसान इन्हनि खे चीरे फाड़े मारे वियो आहे। इहो हिकु न पर अहिड़ा कई वाक़िया थी गुज़रिया आहिनि। सर अञा बि अहिड़ा वाक़िया थियनि पिया। सर असांजी कोताही जे करे ईअं थिए पियो। जेकॾहिं असां पंहिंजे कानून जी पूरी ताक़त इस्तेमाल कयूं त अहिड़ा दरिंदा सिफ़त इंसान हिक कख खे बि चोरे न सघनि।
पर असां पंहिंजी लापरवाही जे करे उन्हनि खे छूट ॾेई वेठा आहियूं। हाणे ॿुधायो त तव्हां छा था करणु चाहियो? सर मां चाहियां थो त मूसा खान जे ॻोठ, हवेली ऐं ओताग जा सर्च वारंट कढाए ॾिना वञनि, पोइ ॾिसां त उहो दरिंदो किथे थो बची सघे। मूंखे नथो लॻे त को मूसा खान अहिड़े कातिल खे पंहिंजे ओताक या ॻोठ में रहाईंदो। जेकॾहिं हू कातिल हथ न आयो त पोइ बि असां हुन न्याणी खे त आज़ादु कराए सघंदासीं, जेका मूसा खान जे ॻोठ जे कंहिं न कंहिं घर में ज़रूरु वाड़ियल हूंदी। जेकॾहिं न त पोइ बि हवेलीअ में ज़रूरु मिलंदी। सर, जेकॾहिं असां हवेली जी तलाशी वरिती त वॾो नुक़सानु थींदो। कहिड़ो नुक़सानु थींदो सिकंदर खान? छा मूसा खान कानून खां मथां आहे? कुझु बि कराईंदो रहे ऐं असां ख़ामोश रहूं? ठीकु आहे करम खान, मां तव्हांखे मूसा खान जे ॻोठ, ओताक ऐं हवेलीअ जा सर्च वारंट वठाए थो ॾियां, पर यादि रखो जेकॾहिं तव्हांखे को सॻु हथ न आयो मूसा खान वटां त मूसा खान कोर्ट वञी तव्हां ऐं असां मथां केस करे सघे थो ऐं तव्हां पंहिंजी नौकरी विञाए सघो था। सर, मूंखे पंहिंजी नौकरी जी का बि परवाह कान्हे। जेतिरो वक़्तु बि कंदुसि ईमानदारीअ सां कंदुसि। ठीकु आहे, त पोइ तव्हां पंहिंजी तयारी कयो। कमाल खान, राणीअ खे मोटाइण लाइ हाकिम खान वारा पूरो ज़ोर लॻाईंदा। ज़ाहिर आहे हू ख़ामोश त कोन वेंदो। इन्हीअ जे करे पंहिंजे मामा वारनि खे होशियार करे छॾियो। ईअं न थिए त सुभाणे वरी हाकिम खान वारा ढाल तौर उन्हनि खे इस्तेमालु कनि। हेलो। हा सिकंदर। हा कमाल खान, तमामु बुरी ख़बर, तमामु बुरी। ॻाल्हि कर, हर बुरी ख़बर जो ट्रोड़ असां वटि आहे। ख़ैर त आहे कमाल खान? छा थियो बाबा? बाबा साईं, सिकंदर चयो त नओं इंस्पेक्टर आयो आहे, जंहिंजी हद में मुजीब वारो वाक़ियो थियो। आयो आहे त पोइ छा कयोसि? मुजीब ऐं राणी खे हथु करण लाइ उहो असांजे ॻोठ, हवेली, ओताक या सर्च वारनि खणी पियो अचे, जंहिंमें सिकंदर खान बि हुनजो साथ ॾींदो। न कमाल खान, न इन्हीअ इंस्पेक्टर असांजी हवेली जी तलाशी या वारंट न आहे वरिता, पंहिंजे मौत खे आवाज़ ॾिनो अथई, मौत खे। बाबा साईं, जेकॾहिं मां चाहियां त हवेली ऐं ओताक जी ॿाहिरियां माण्हुनि ऐं हथियारनि जी भित बीहारे सघां थो, पर इहा दानाई न, कानून सां सही सिधी दुश्मनी थींदी। त पोइ छा? उन्हनि खे असां हवेली जी तलाशी वठण ॾींदासीं? बेफ़िक्र रहो बाबा साईं, हू हवेली जी तलाशी कॾहिं बि न वठंदा। इहो कमाल खान जो तव्हां सां वाइदो आहे। जुड़ियल तूं वञ, मुंहिंजे ॻोठ मां माण्हुनि खे गॾु, जंहिंजे घर में जेका बि शइ आहे वञी खणी अचो। जेकॾहिं को बि माण्हू हुते हथे ख़ाली आयो न, त पोइ मां उनजी क़बर उन दर ते ई कढंदुसि। हाज़िर बाबा, हाज़िर। मां वञांसि। मुजीबा, तूं निकिरण जी कर, पर सिधो मुंहिंजे मामा वारनि ॾे वञजांइ, छो त हू एतिरा त बेवकूफ़ आहिनि जो हू दुश्मन ऐं सॼण खे हिक ई खट ते विहारींदा आहिनि। हा मुजीब, ईअं न थिए जो हाकिम खान असांखे पुलिस में उलझाए ऐं पोयां मुंहिंजे सालनि ते वञी वार करे, छो त हिकु दफ़ो धोखो खाई चुका आहियूं, ॿियो दफ़ो धोखो खाइण नथा चाहियूं। निकिरण ई कर मुजीबा, निकिरण ई कर। मां मामा वारनि खे फ़ोन करे थो छॾियां, तूं ड्राइवर खे साण करे विचे रस्ता खां वञा। थी सघे थो त पुलिस वाट ते चेक पोस्टूं कमु कयूं हुजनि, पर हिते जीअं माहौल ठरियो त मां तोखे पाण घुराए वठंदुमि। पर पोयां जेकॾहिं तुंहिंजे हूंदे हाकिम खान वारा नुक़सान करे विया, मुंहिंजे हूंदे जेकॾहिं हाकिम खान वारा आया त उन्हनि जा लाश खणण वारो केरु कोन हूंदो।
मूसा खान मामूली माण्हू न आहे करम खान। ॾिसण में अचे पियो मूसा खान मामूली माण्हू न आहे, वॾे रोब ऐं दबदबे वारो माण्हू आहे। अचो सिकंदर खान, वे हो तहां जे नए साथी जी का खिदमत कयो। वेहण खां सुठो आहे त कम जी ॻाल्हि थी वञे। वॾो पंध करे आया आहियो, ज़ाहिर आहे कंहिं वॾे कम सां आया हूंदा। ॻाल्हि कयो त असां तव्हांजे कहिड़े कमु अची था सघूं? तव्हां वॾे कम जा माण्हू आहियो, जेको कमु करणु चाहींदव आसानीअ सां करे वेंदव। न तव्हांखे का तकलीफ़ ईंदी न मूंखे का तकलीफ़ करणी पवंदी। मूसा खान के तकलीफ़ ॾियण वारा पाण ई मौत जे मुंह में धिकजी वेंदा आहिनि। तव्हां ॻाल्हि कयो उहो कहिड़ो कमु आहे जेको असां आसानी सां करे सघूं था? मुजीब मुंहिंजे हवाले कयो। मुजीब? ॿ खून करे जंहिं छोकिरीअ खे खणी आयो आहे उहा छोकिरी बि मुंहिंजे हवाले करणी पवंदी। कहिड़ो मुजीब? ॿार न थियो कमाल खान, हितां जे नंढे वॾे माण्हू खे ख़बर आहे त मुजीब खान अव्हां जो ख़ासि माण्हू आहे ऐं हिकु वहशी इंसान बि आहे। माण्हुनि खे ईअं मारींदो आहे जीअं कासाई कंहिं ढोर खे ज़िबह कंदो आहे। कुझु ॾींहं असां वटि हो, जॾहिं असांखे ख़बर पई त हुनजो किरदारु सही न आहे, असां हुनखे दड़े कढी छॾियो। हा करम खान, इन ॻाल्हि जी शायदि मां बि ॾींदुसि। मूंखे पक हुई त हितां कुझु बि कोन वरंदो ऐं मुंहिंजी शराफ़त जी ज़बान कंहिंखे बि सम्झ में न ईंदी। ही आहे सर्च वारंट, ॻोठ ओताक सां गॾु हवेली बि। बस करम खान बस, इन खां अॻु जो मुंहिंजा माण्हू होश मां निकिरी वञनि, हितां हलियो वञ, हलियो वञ हितां। मूसा खान, कानून खे मज़ाक सम्झुनि सां खेॾण जी कोशिश न कयो, न कयो हुन सां खेॾण जी कोशिश। करम खान, सुञाण तोखे तुंहिंजे कानून खे बि, तॾहिं बि हितां तोखे तलाशी वठण कोन ॾींदासीं। जे तलाशी वठणी अथई न, असांजे लाश मथां गुज़रणो पवंदई। हा ॾिसी छा थो करम खान, अथई दम त कदम अॻिते वधाए ॾिस। जेको कुझु मां सोचे निकितो उन खां मां तव्हांखे मुख़्तलिफ़ ॾिठुमि। अञा त तो असांखे ॾिठो ई कोन्हे करम खान। करम खान छा सलाह अथव, हलूं वापसि या तलाशी वठंदव? तलाशी वठी सघीं थो, जेकॾहिं हुन सां गॾु तो वटि शूट या आर्डर बि हुजनि त। मुजीब खे घणो वक़्तु तव्हां लिकाए कोन सघंदव। मां जल्द ईंदुसि कमाल खान, मां जल्द ईंदुसि ऐं पंहिंजे कानून जी पूरी ताक़त सां ईंदुसि। पोइ ॾिसां त केरु थो तव्हांखे बचाए। इहा ग़लती वरी न कजाए करम खान, इहा ग़लती वरी न कजाए। तोखे शायदि ख़बर न आहे त मूसा खान जो वेर कारीहर ते पेर आ, कारीहर ते पेर। हिकु चक्कर इजाज़त ॾे, हिकु चक्कर पर बस त भाॼे खे कीअं थो खेले खणी हिते वठी अचां। एॾो ठाउ कोन थी, इवन जे ज़ाल मुड़सनि जी पाण में कावड़ आहे। बाबा बाबा, असांजी इज़त जो सवाल आहे, इज़त जो सवाल आहे। सॼे ॻोठ में ख़ौरी थिए, इन खां बहितर आहे त मूंखे कुझु करणो पवंदो। अबा तूं केतिरो कंदे, केतिरो ख़ैरां खे रोकींदे, पर इहा गेहल पई हलंदी। आऊं त चवां थी हाणे हिन निभागी छोरी खे तलाक ॾेई छॾे। चाची ज़बान बंदि रख ज़बान। अबा आऊं तुंहिंजी दुश्मन न आहियां, बाक़ी ॻाल्हि यादि रख त ख़ैरां जी ज़िंदगी में तुंहिंजो घर कॾहिं बि आबाद कोन थींदो। अदी तूं ॿिनि घरनि खे ठाहिण बजाए वेढ़ाइण आई आहीं छा? बाबा चाची जन्नत सही थी चवे, चाची ख़ैरा जो हूंदे अदा जो घर कॾहिं बि आबाद न थींदो। इन में ख़ैरां जो ॾोह न आहे, मुंहिंजे छोरनि जो अकारो मुंहुं। चाची ॿुधे थी न बाबा जो ॻाल्हाए, पोइ चवंदा आहिनि मजू अचाए छितो थो थिए। सही त चवां पियो, हुन नियाणी वीचारी खे तव्हां घर में सुख जो टुकुर खाइण किथे ॾिनो आहे?
अदा बठ करत घर में ठहकंदा आहिनि हाणे इन जो इहो मतलब तो कोने जे छोरी के वठी वनी घर में विहारजे। चाची इहो ई बाबा जन के चवा दो हिकु चक्कर इजाजत जो हिकु चक्कर कोई अहिड़ो करण के सबब सेखारियो जो कॾहिं बि न घर में अचण जी जुरत न कंदा। अबा खैरा दी हे मुड़ंदी कान जेस ताईं जब्बार बी शादी करे सोनी मथा पाज न तो आणे। अकुल कर दी अकुल कर इन उम्र में जबार भी शादी कंदो। अरे अदा तो खां तो वडी उम्र जा मानू शादी पिया कन ही तो बेचारो अञा ॿार आहे खड़ी उम्र हूंदुसि वध में वध 30 साल न। चाची 40-42 का उम्र चढ़ियल आहे। अरे अपा 40 न 40 का वडी उम्र तो काने। चाची जे अदा जो रिश्तो गोले थी न ओए अदा के राजी करण मुझो कमा मुझो ऐं रिश्ता खोड़ खोड़ रुगो जब्बार राजी थे बा रिश्ता तो मुझी नजर में आहिनि अचो त ॻाल्हायां। अदी खुदा के मन बाबा खुदा के मन घड़ी खन माठ करे वे अजायो तुझे बात न बधड़ो पवे। अरे बुढ़ी न थो मरी पी के तो चई तो बात बंद कर। चाची बाबा जी बैंड खुली न त ये बीबीसी खत्म कोन थींदी तू यो बता त कड़े रिश्ते जी गाल थी करी। अब रिश्ता तो मुखे सुझन था हिक न त ॿियो नेठ त पको करे ईंदसि न पर रुगो जब्बार राजी थे न इहे न थे जो उन्हनि जे अॻियां कूड़ी थी पवां। चाची अदा जे तरफ का पक्क समझ पक्क इयो मुझो तो सा वायदो आ वायदो तू वञ रिश्ते जी गाल हला इन खां अॻु जो ॻाल्हि हलायां पहिरीं जब्बार जे वाता ॿुधण थी चाहियां। चाची खैरा चए थी त मां सोनी जी सॼी ज़िंदगी वेही घर में गुलामी कया पर पाण खां इहो कोन पुॼंदो। जेकर तूं वञी मुंहिंजो रिश्तो पको करे अची थी त मुंहिंजो तोसां वाइदो आहे त मां तोखे खीर पीआरींदुसि खीर। स्वा में वठंदी साईं तुंहिंजी में मुंहिंजे मथां थी इहो जबार जो तोसां वाइदो आहे। हा इन्हीं सूरन का मां तोखे बाहर न पियो कढायां। ख़बर आई मूंखे त तूं बाहर अची मुल्क के बाहर करे छॾींदे बाहर। असां माण्हू आहियूं मोहब्बती असां इहो खून ख़राबो किथे था ॾिसी सघूं। अदावत तो वञा खून ख़राबो ॾिठो ई न आहे जेसि ताईं राणी खे ॻोल्हे हथ न कंदुसि न तेसि ताईं इहा रत जी रांदि हलंदी रहंदी। हाकिम खान मलूक के मारे छॾी ऐं हुनजे भाउ जो लाश लावारसनि जे दफ़न थी वियो। अदावत इहो कमु मुंहिंजो न आहे। भली ते इहो कमु कंहिं बि कयो हुजे पर सॼो जेको माहौल ख़राब कयो आहे उहो तो कयो आहे तो हाकिम खान। वॾा बाबा तुसां आपत जे गरम न थियो मैं नंढे बाबे को आप ही समझा छोड़े सा उधर दे तू समझाईंदे मूंखे तू हाकिम खान होश कर कुत्तो छितो थींदो आहे उहो बि मालिक सुञाणींदो आहे। तो मुतवज शनास बि निकिरी वई आहे। अदा साईं गैरनि जे करे तो मूंखे कुत्तो चयो आहे। हाकिम खान मां माण्हू आहियां मोहब्बती ऐं मुंहिंजे लाइ को बि गैर न आहे। मां त दुश्मन खे बि जीअ में चाहियो ॾींदो आहियां जीअ में। ऐं तूं पंहिंजा कोहे जी निकिते। वॾा बाबा तुसां ई कावड़ घटि करो ईअं न थिए तुसां ॾोहीं भेरा परे पहुची वञो उधर ते। मनुको घणो बर्दाश्त कयो आहे ऐं हाणे ही मोहब्बती माण्हू घणी देर रत जी रांदि बर्दाश्त नथो करे सघे नथो करे बर्दाश्त। अदा साईं रत जी रांदि तेसि ताईं बंदि न थींदी जेसि ताईं राणी मूंखे हथ नथी अचे। आख़िर तो राणीअ में ॾिठो ई छाहे जंहिंजे करे ही मुल्क सॼो मशर बणाए छॾियो। अदा साईं अञा त क़यामत बर्पा ई नाहे थई क़यामत बर्पा। बिली मुड़ा क्यों खान मुड़ इन खाग में जो मैं विसारे में ही आया तो तू मुझो नंढो भाव आहे बटवा जवान तो उड़ी वल देखिए सी माण्हू आयो मोहब्बती। अरे यार छो
नथो असांजी दिल रजाई। अदासी चयम न त फिलहाल तहां पंहिंजे दिल जे मथो पत्थर रखी छॾियो ऐं कननि में कपह विझी छॾियो जेसि ताईं मां राणी खे मोटायां न। वॾो को सिद्धी आहे, वॾो को सिद्धी आहे हाकिम खान। ख़ैर हुजे वरी इहो काॾो बीमारी काहे अचे ॿधी थी। मां थी चवां कढो घर मां त वरी वठे न इन्हे जे खारस जी बीमारी सॼी आ कहे के। ओ रन्ना रन्ना हे जो गुलाम कदर जा ॿई पाजा खाई वियासीं, हा हाणे उन जे बदिले गुलाम कदर खे छा ॾींदासीं? अरे गुलाम कादर एॾो ठाहू को कोन्हे को जो हितां मूंखां पाॾा वठी हलंदो। तूं ड्रिज न ड्रिज तूं साडरा। ओ रन तूं त हेॾे ॼाणी हणी उन्हनि खे वापसि मोटाए थी छॾी, पर रेस वटि मुंहिंजो पटको थो लहे पटको। हाणे छॾ पिटको कुरान खे मञ। कहिड़ा जे सिर ॾे ख़ैर हुजे जेको त तुंहिंजो इहो भत ॾिनल तोरो आ। वॾी परवाह अथई पटके जी, असली वॾी परवाह आहे तोखे। अम्मा जेकॾहिं बाबा पंहिंजी जान छॾाइण जे लाइ कुझु न कुझु करे थो त भले करे, इन में नाराज़ थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? बाबा तू छॾ अम्मा खे, जीअं तुंहिंजी दिलि चवे तूं उहा कंदो रहो। ओ मां केरु सम्झाए माने खे? ॼाड़ी हणी हणी मुंहिंजो त मथो ई खेरो करे छॾियो अथई। ओ अम्मा हिन मोए खगे जी बॉडी गार्ड न थियो। हे जेको अथई न, जेकॾहिं अहिड़ी तव्हां शूट ॾिनसि त सॼो ॻोठ खाई गिड़काए वेंदो। अरे जेको खाधो आहे तो खाधो आहे, इहो बिभ भरियो अथई। गुलाम कादर जा पाॾा बि तूं खाई वई आहे, हाणे लोड़ो मूंखे थो पए। रेस जूं जुठियूं मिलियूं उहे बि मूंखे। तूं त घर में ॾाढो खाई पियो ॾुकार ॾेई वेठी आहे थी। अरे ख़ैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे, मां चवां थी इन बीमारीअ खे तो काहे वञो इन बीमारीअ खे। अम्मा सासी आहे वीचारो, इन मां किरप छो थी करी? ख़ैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे, अमड़े इन मां कराहत कान थी कयां पई, पर हाणे हिन बीमारीअ खे हाणे ॿधो अथई। इहो ॼाण गुलाम कादर अचे दर ते बीठो, ओ अम्मा पाॾो ॾिसी वॾो गोड़ कंदो, ॾाढो गोड़ कंदो। इन करे त चवां थी त इहो बीमारी काहे वञी उते गुलाम कादर जे घर में उछले त वञी उते गोड़ थिए असांजी जिंद छुटे। नथो काए वञा तूं छा कंदी आहे?